तव्हां ॾिसी रहिया आहियो TH न्यूज़ वगण मां फेरोज़ गुल जी रिपोर्ट पेश कजी थी। ओगण लॻ तारीख़ी ॻोठ टिड़े हाशिम जी क़दीमी कुबिस्तान खे चौदीवारी न हणण करे कुबिस्तान अंदरि रोलो जानवरनि जे अमायगाह बणियल कुबरनि जी बेहरमती थियण ऐं क़ब्रूं मस्मार थियण बाबति TH वेब TV ते हलियल रिपोर्ट बाद चूंडे नुमाइंदनि में MP ज़िले इंतिज़ामिया पारां को तहरीक न वरितो वियो, जॾहिं त ॻोठ जे नौजवान सोशल वर्कर सऊदी अरब में रहंदड़ बरकत अली तिनियूं पंहिंजे मदद पाण तहत कुबिस्तान जी चौदीवारी जो कमु शुरू कराए छॾियो। 3 ॾींहं खां हलंदड़ कम में ॻोठाणा नंढड़ा ॿार जज़्बी तहत कमु करण लॻा। ॻोठाणनि पारां तकजी चूंडियल नुमाइंदनि MNA MP ऐं DC कंबर शहदाद कोट समेत वसवारनि खे अपील कई आहे त कुबिस्तान जी चौदीवारी जी शुरू थियल कम में भरपूर नमूने सहकार करे चौदीवारी जो कमु मुकमल करायो वञे। कुबिस्तान जी चौदीवारी जो कमु शुरू कराईंदड़ नौजवान ऐं ॻोठाणनि TH वेब TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त थर्ड हाशिम अवाली कब्रिस्तान आहे, क़ब्रूं मुस्मार थी वियूं। इन करे MP MNA खे असां गुज़ारिश कईसीं त भाउ असांखे भित कढाइजो। इन खे 25-26 साल थी विया आहिनि। इहो कुता ॿिला गाॾियूं हर शइ हिते ई आहे। इन करे कंहिं कान कयो। अल्हम्दुलिल्लाह असां TH न्यूज़ वारनि जा थोराइत आहियूं जिन असांजे इन ॻोठ जे क़ब्रिस्तान जे कम खे ॾिसी करे असांजी इन आवाज़ खे सोशल मीडिया जे ज़रिए आला ऐवाननि ताईं पहुचाइण में किरदारु अदा कनि पिया। जीअं त असां काफ़ी अरसे खां काफ़ी सालनि खां वठी करे असां इन पंहिंजे ॻोठ जे इन क़ब्रिस्तान जी चौदीवारी लाइ असां आवाज़ उथारियोसीं। पूरे ॻोठ वारनि MPs ताईं MNS ताईं पंहिंजो आवाज़ उथारियोसीं, लेकिन कंहिं बि हिन वक़्त ताईं को बि सहकार न कयो आहे। त असांजे ॻोठ जे नौजवान दोस्त बिरादरम बरकत अली तुने के जस हुजे शाबस हुजे जो हुन असां जेको अॻ में गुज़िरियल महीने असां पंहिंजो वीडियो भरियोसीं, पोइ उन में उन असांजो वीडियो ॾिठो। पोइ वीडियो ॾिसी करे असांजो ॻोठ जो दोस्त आहे, नौजवान आहे, पोइ हुन जे दिलि जे अंदरि हिकिड़ो माशाअल्लाह सुठो ख़्यालु जाॻियो पंहिंजे ॻोठ जे क़ब्रिस्तान जे लाइ। छो त हुनखे बि ख़बर आहे त असांजा वॾा बि हिते दफ़न थियल आहिनि ऐं हली करे असांजो बि आख़िरी आरामगाह ऐं असांजो बि आख़िरी मुस्तक़बिल आख़िरी जा असांजो ही क़ब्रिस्तान थींदो। पोइ हुन नौजवान माशाअल्लाह पंहिंजे वॾी हिम्मत आर सां हिन कम में हिसो वरितो ऐं माशाअल्लाह हिन पहिरीं किस्त सां हुनजे ताउन सां हे क़ब्रिस्तान जो कमु हली रहियो आहे। इन में असांजे ॻोठ जे काफ़ी दोस्तनि जो ताउन शामिल आहे, किन दोस्तनि जी जानी कुर्बानी शामिल आहे बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं मज़दूरी जे करे। पोइ माशाअल्लाह कंहिं बंजू ढोइनि पिया, कंहिं सुरूं कारीगर खे ॾियनि था, कंहिं ट्राली भरे था अचनि बंजूअ जी, ऐं कंहिं वरी जेको आहे सो मानी जे हिसाब सां ख़िदमत कनि था कारीगरनि जी ऐं मज़दूरनि जी। अहिड़े नमूने सां असां पंहिंजे ॻोठ जे दीगर नौजवाननि खे बि दावत ॾियूं था, उहे बि अची करे हिन भले कम में हिसो वठनि, जीअं असांजे जेको आहे सो क़ब्रिस्तान जी चौदीवारी जो कमु अॻिते हली सघे, ईअं विच में रुकिजी न पवे। असांजे ॻोठ जा जेके बि नौजवान दोस्त आहिनि उन्हनि खे अपील कयूं था, जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां अपील कयूं था, जेके सोशल वर्कर दोस्त आहिनि असां उन्हनि खे बि अपील कयूं था, या असां जेके दीगर ॿार असांजे ॻोठ जा दोस्त रहनि था, जेके असुल असांजा रहाशी आहिनि ऐं उन्हनि जो बि आख़िरी आरामगाह ही क़ब्रिस्तान हूंदो आहे। पंहिंजे क़रीबनि खे हिते ई दफ़नाईंदा आहिनि, बिलफर्ज़ लाड़काऊं थियो, नसीराबाद थियो, या कंबर थियो, या ॿियनि इलाइक़नि में कराची थियो, या असांजा जेके दोस्त लेबर तबिको ॿाहिरि कमाइण विया आहिनि, कराची, ग्वादर, पसनी, ईरान, दुबई, सऊदी, सभिनी खे असांजी इहा पुरज़ोर अपील आहे त बाबा हे असां तव्हां सभिनी जो आख़िरी आरामगाह आहे, असांजी तव्हांजी जेको आहे आख़िरी जॻह बि हीअ आहे। तव्हां पंहिंजो जेको आहे सो जानी हिसो वठो, भरपूर हिसो वठो। असां त सालनि खां वठी करे असां MPs MNS ताईं आवाज़ पुॼायोसीं, लेकिन हिन वक़्त ताईं को बि हिननि सहकार न कयो। असां तव्हां पंहिंजी जेको आहे सो मदद त पाण कमु कंदासीं, इंशाअल्लाह असांजो हीउ कमु पाए तकमील ताईं पुॼंदो। ऐं असांजी दीगर असांजी ॿी आख़िरी अपील आहे असांजे तक जे चूंडियल नुमाइंदनि खे, MPs थिया, MNS थिया, या असांजो UC चेयरमैन थियो, DC कंबर शहदाद कोट थियो, इन्हनि खे बि असांजी अपील आहे त बाबा हे असांजे ॻोठ वारनि खे त तव्हां शाबस ॾियो, जस ॾियो, जो ॻोठ वारा एॾे वॾे जेको आहे सो पंहिंजी महिनत करे पंहिंजे ॻोठ जी जेको आहे सो क़ब्रिस्तान जी चौदीवारी ॼाणाइनि था। न त हक़ीक़त में इहे बजेटूं ॿाहिरियूं हूंदियूं आहिनि, ॿाहिरियूं स्कीम हूंदियूं आहिनि, MPs MNS जूं स्कीम हूंदियूं आहिनि, पर पोइ बि तव्हांजो हिन में को बि सहकार न थियो हिन वक़्त ताईं। त असांजे हिन बक़ाया कम खे तव्हां ई पूरो कयो। असांजे MPs खे बि अपील आहे, MNS के भी अपील है, असांजे DC कंबर शहदाद कोट के भी अपील है, असांजे पंहिंजे UC चेयरमैन साहब के भी अपील है त बराए महिरबानी करे असांजे हिन कम में हिसो वठो ऐं असांजे हिन कम खे पाए तकमील ताईं पहुचायो।
अल्हम्दुलिल्लाह अॼु ॻोठ थड़ी हाशिम जे कब्रिस्तान जे भित जो कमु शुरू आहे। चौथो पंजो ॾींहुं आहे। असां 20-25 सालनि खां वठी MP MN खे ऐं UCA चेयरमैन खे इलाही कंदा था अचूं त असां का स्कीम जो पर ॻोठ पंहिंजी मदद पाण जेको आहे ॻोठ मां चंदो करे किन गाॾो सिरिंजो ॾिनो, किन गाॾो बोंजियो ॾिनो, कंहिं सीमेंट जी बोरी ॾिनी। सभिनि सॼे ॻोठ वारनि इन में सोशल माण्हू आहे, मज़दूर आहे, हारी मीडिया वारनि सभिनि जो तावण रहियो त हिन कम खे शुरू आहे। असां वरी बि इहा गुज़ारिश कंदासीं MP MN खे त महिरबानी करे बाक़ी स्कीम रहियल बि तव्हांजो त असांजी जेको आहे चौधरी मुकमल थी वञे ऐं असां हिन मीडिया वारनि जा थोरा था ऐं मीडिया जे ज़रिए जेको आहे अॻ में असां इहा ॻाल्हि हलाई हुआसीं। सभिनि माण्हुनि ॿुधो, मीडिया जे ज़रिए माण्हुनि खे शौक़ु पैदा थियो आहे, जज़्बो पैदा थियो आहे। ऐं असांजा ॻोठ वारा माण्हू जेके बि ॿाहिरि रहनि था, मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां महिरबानी करे अलाह तव्हांखे गज ॾिनो आहे त तव्हां बि तामन कयो त असांजी जीअं भित मुकमल थी वञे। ऐं वॾो असांजे ॻोठ जो हिते नाजाइज़ी आहे कब्रिस्तान सां। हिते नौजवान हेल्प कई आहे। अगरि हिते UC चेयरमैन असांखे हेल्प कंदो त असांजो कमु अॻिते ज़बरदस्त हलंदो। बरकत चयो यार हे कमु सही न आहे, भित जो कमु मां शुरू कयां थो पर ॻोठ वारा मूंसां मदद कयो त मां हे कमु मुकमल कराईंदुमि। छाजे करे जो सभु कंहिंजी आख़िरी जाइ इहा आहे। मां शुरू कयां थो, मूंसां मदद कयो, मज़दूरीअ में बि मदद कयो, कुझु रेती घुराए, को सीमेंट घुराए, हे कमु शुरू कयो। सभु कंहिंजी आख़िरी जाइ इहा ई आहे। कमु तेज़ीअ सां हली रहियो आहे। असांजी मज़दूरीअ ते मोटी आहियूं, हे कमु शुरू कयो आहे। सभु को ॾिसे थो पर ॾिसो त कमु इहो हली रहियो आहे, तव्हां पाण ॾिसो था।